बीएम खबर बुलेटिन में शामिल कंदासीं। मांखे अपडेट कंदासीं सुल्तान कोट मां, जिथे हुमायूं शरीफ प्राइमरी स्कूल की इमारत में गंदो पानी शहर जो दाख़िल थी वियो आहे। आम खबर मां शेयर कयूं पिया। सुल्तान कोट मां ते खबर पहुंचायूं पिया, जिथे प्राइमरी स्कूल अंदर इमारत में गंदो पानी दाख़िल थी वियो आहे। जॾहिं त इंतजामिया जी नाइली सबब गंदो पानी स्कूल जी चौधरी अंदर तलाउ जी सूरत में बीठल आहे। अहम खबर वास्ते शेयर कयो पिया। सुल्तान कोट मां हुमायूं शरीफ प्राइमरी स्कूल की इमारत में शहर जो गंदो पानी दाख़िल थी वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, वधीक अपडेट कजो। जी, सुल्तान कोट भरसा गवर्नमेंट बॉयज प्राइमरी स्कूल हुमायूं शरीफ की इमारत में शहर जो गंदो पानी दाख़िल थी वियो आहे। स्कूल जी जेका इमारत आहे उहा मुकमल पानी के हेठि 6 फुट जे हेठि अची वई आहे ऐं उते बीमारियुनि जो फसलनि जो बि ख़तरो थी वियो आहे। ऐं असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे हेडमास्टर अब्दुल वहाब सदायो सां। ऐं अब्दुल वहाब सदाय जो इहो मौक़ो त स्कूल बंदि आहिनि, इनजे करे हिन में शहर जो गंदो पानी दाख़िल थियो आहे ऐं असां इंतज़ामिया सां राब्तो कयो आहे ऐं तमामु जल्द स्कूल जो गंदो पानी नेकाल करायो वेंदो। जी इसरार चांडियो, अपडेट करण लाइ अवां जी महिरबानी। अवां खे अपडेट कयूं पिया। सुल्तान कोट मां हुमायूं शरीफ प्राइमरी स्कूल में इमारत अंदर शहर जो गंदो पानी दाख़िल थी वियो आहे। इंतजामिया जी नाइली सबब गंदे पानी के हिन महिल ताईं न कढे वियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। स्कूल जी चौधरी पानी सां भरिजी वई आहे। सुल्तान कोट मां अवां खे ख़बर ॾियो पिया, जिते इंतजामिया जी नाइली सबब गंदो पानी स्कूल जी चौधरी अंदर तलाउ जी सूरत में बणिजी बीह रहियो आहे। हुमायूं शरीफ प्राइमरी स्कूल जी इमारत में शहर जो गंदो पानी दाख़िल थी वियो आहे।